वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। समीर साईं हिते हमलो थी वियो आहे। कुझु निकाह पोश माण्हू हिते असां ते हमलो करे शाह मुराद वारनि खे तव्हां खणी विया आहिनि। तूं छा थो चवे साबू? ईअं कीअं थो थी सघे? तूं किथे में, ॿिया माण्हू किथे हुआ? साईं मां कुझु बि न करे सघियुसि। हो घणा हुआ ऐं असां वटि हथियार बि न हुआ। यार साबू, तोखे सभु कुझु ख़बर हुई त उन्हनि माण्हुनि सां ई मुंहिंजी उमेद वाबस्ता हुई। मुंहिंजी सभु मिल्कियत उहे ई वापसि आणे सघनि पिया। जेकॾहिं सुभाणे शमीर जो ज़हन फ्रेश थी वञे त पोइ त हू पंहिंजी मिल्कियत जो मालिक थी वञे त पोइ न रुख़सार कया आऊं इन्हनि ख़ाली मफ़रूज़नि खे सोचे परेशान न आहियां थी। बाबा साईं, मां त तव्हांखे सही थो चवां। इन हवेली ऐं शामिर जे बारे में असांखे लापरवाही जो मुज़ाहिरो न करणु घुरिजे। मां त न शामिर चांडरोकी जे निकाह जे ख़िलाफ़ आहियां। इहा जेकी चांडरोकी नाले छोकिरी आहे न, इन सम्झ त हुन जे रूप में मां खान बहादुर जी हवेलीअ में बम फिट करण थो वञा। तूं ॾिसजां त इहा चांडरोकी न शहरोज़ ऐं खान बहादुर जी इज़्ज़त जा जनाज़ा कढंदी। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।